करेलनि जी भाॼी आमतौर ते नौजवाननि खे घटि वणंदी आहे, पर अक्सर वॾी उमिरि वारा माण्हू हिन भाॼीअ खे शौक़ सां खाईंदा आहिनि। जेतोणीकि करेलनि जी कोड़ट पचाइण खां पोइ बि रहंदी आहे, पर उन बावजूदि करेलनि जी भाॼीअ खे पसंदि कयो वेंदो आहे, जॾहिं त हिन भाॼीअ जा अनेक फ़ाइदा पिणु आहिनि। सिहत ऐं ग़ज़ायत जे माहिरनि मूजिबि करेलनि में आयरन, मैग्नीशियम, पोटाशियम, विटामिन सी, कैल्शियम, फाइबर, फास्फोरस, ज़िंक ऐं ॿियूं शयूं जझे मिक़दार में हूंदियूं आहिनि, जंहिं जा केतिरा ई फ़ाइदा आहिनि। फाइबर, सेल्यूलोज़ ऐं ज़िंक जहिड़ियुनि शयुनि जे करे करेलो हाज़मे वारे निज़ाम लाइ एंटीबायोटिक जी दवा जीअं कमु कंदो आहे। करेलो कब्ज़ मां छुटकारे समेत हाज़मे वारो निज़ाम बहितर करण ऐं पेट जा जीत मारण में बि मददगार हूंदो आहे। ग़िज़ाई माहिरनि जो चवणु आहे त करेलनि में ग्लाइकोसाइड, चारंटीन, वाइसिन, केरावेलोसाइड्स ऐं पॉलीपेप्टाइड पी जो झझो मिक़दार हुजण सबबि उहे ब्लड शुगर खे नॉर्मल सतह ते रखण में बि मदद ॾींदा आहिनि, जॾहिं त करेला मसल्स जे सेल्स खे बि नॉर्मल रखण में मदद ॾियनि था। माहिरनि मूजिबि करेलनि जो हिकु अहम कमु जिगर जी सफ़ाई करण बि आहे। उन्हनि में मौजूदु शयूं जिगर जी सफ़ाई कनि थियूं ऐं जिस्मानी चर्बी ॻारण में बि काराइतियूं आहिनि। करेले जो जूस पीअण सां जिस्मानी स्टेमिना वधंदी आहे, जॾहिं त इहो तवानाईअ खे बि वधाए थो। करेलनि जो इस्तेमालु निंड जो मयार बहितर कंदो आहे। जीतमार ख़ासियतुनि ऐं एंटीऑक्सीडेंट सां भरपूर हुजण करे करेले जो जूस रत जी सफ़ाईअ में बि मददगार साबित थिए थो ऐं जिस्म मां ज़हरीले मवाद खे कढी रत जी गर्दिश खे बहितर बणाईंदो आहे।